असां हिते मौजूद आहियूं ॻोठ सावण जे अंदरि ही ॻोठ जेको आहे तारीख़ी ॻोठ आहे तव्हांखे ॿुधाईंदो त हिते बुनियादी मसइला केतिरा ई जेको आहे मौजूद आहिनि ख़ासि तौर ते पीअण जे पाणी जो जेको मसइलो आहे उहो संगीन ऐं शिदत अख़्तियार कयो आहे। पब्लिक हेल्थ पारां जेका इहे ॿुधाए पियो वञे त 2.5 करोड़ रुपयनि खां वधीक पैसनि जी लाॻत सां जेका स्कीम गुज़िरियल 2 साल अॻु तामीर कई आहे, मगर उन बावजूदि हिन ॻोठ खे उन स्कीम मां को बि लाभ न मिली सघियो। करोड़नि जी स्कीम चालू थी आहे जेका ठही भी सही पर नाक़स ठही जेका चालू न थी सघी। असां 10 खां 12 ॻोठनि जेके हिन महिल ताईं पाणीअ जे पीअण जे लाइ ॾाढी तकलीफ़ में आहिनि। मंझंदि जो अचूं त घर पाणी पीअण जे लाइ कोन्हे को, वरी मोटरसाइकिल चालू करे वरी वञूं 2-2.5 किलोमीटर परे पंध तां। फ़ाइदो त को बि कोन, पाणी मिले त इहो ई फ़ाइदो आहे। दादा पाणी पीतोसीं मिलियो, अगरि पाणी जे बंदि थी वियो आहे त फ़ाइदो त कोन मिलियो न। स्कीम छा कयूं, नाकारा पाइप पाणी ॿाहिरि ॻोठनि खां घिटी में पाइपनि में टंटियूं हणी उहे हिकिड़े ॾींहुं चालू करे उन्हनि जूं तस्वीरूं कढी हू पंहिंजा बिल पास कराए हलिया विया आहिनि। पाणी असांखे हिकु ॾींहुं बि न आहे मिलियो। परे परे खां पाणी भरे था अचूं, केॾी महिल मोटरसाइकिल ते, केॾी महिल घर गाॾियुनि ते। असां पाणीअ जे लाइ मजबूर आहियूं, असांखे पाणी खपे, ॿी का शइ न खपे। असांखे पाणी खपे, असांखे तकलीफ़ पाणी जी ॾाढी आहे। 7-8 किलोमीटर परे असां पाणी भरे था अचूं, असांखे इहो स्कीम आहे खपे, पाणी खपे असांखे। गवर्नमेंट करोड़े रुपया या कंहिं बि तंज़ीम इदारे करोड़े रुपया ख़र्च कया आहिनि, उहो सिर्फ़ु अधु कलाक जे लाइ ॾसण ख़ातिर रोडनि ते टोंटियूं हणी चालू करे अधु कलाक पाणीअ खे बंदि करे छॾियो। हिते पीअण जो पाणी जो मसइलो आहे जेको ॻोठाणा सख़्तु परेशान आहिनि, परे परे खां पाणी भरे अचे इस्तेमालु कंदा। हुन सां ॻाल्हि ॿोल कईसूं। कैमरामैन फयाज़ कुंबर सां गॾु कादर कुंबर, सिंध टीवी न्यूज़, सेवण।